आज हम सीखेंगे कि किस तरह नंबर्स ऐड किए जाएं। कहिड़े तरीक़े सां नंबर ऐड कया वञनि। आसान मिसाल तौरु तव्हांखे सौदा वग़ैरह वठो था, जीअं पहिरियों लिखंदा डिनोमिनेशन माना कहिड़ो कहिड़ो सौदो आहे, ठीकु आहे। उहो पहिरियों कॉलम हे थी वियो असांजो हुनजो। उन खां पोइ असां कयूं त बाबा केतिरे जो वरितोसीं। मिसाल तौरु का शइ वरितीसीं 12 रुपयनि जी, वरी वरितीसीं 55 रुपए जी, वरी वरितीसीं 88 रुपए जी। ईअं तव्हां केतिरा बि अमाउंट लिखंदा वञो, ठीकु आहे, सेलनि में लिखंदा वञो। इहो तव्हांखे टोटल करिणो आहे आसान तरीक़े में। त कीअं थी वेंदो? बिल्कुलु आसान तरीक़ो आहे। हिकु दफ़ो तव्हां फार्मूलो हणी छॾियो, पोइ तव्हां पंहिंजी शीट ठाहे छॾियो। एक मरतबा आप फार्मूला लगा लें, उसके बाद सिर्फ आपको एंट्री करनी होगी और कुछ भी नहीं करना होगा। मोबाइल में करें, लैपटॉप में करें या आप टैबलेट में करें, आसान तरीके से। इसका एक फार्मूला है एडिशन का, यानी जोड़ जो हिकिड़ो फार्मूलो आहे। उन छा कंदो, पहिरियों तव्हां कंदो इज़ इक्वल टू, ठीकु आहे। जिथे बि तव्हांखे जवाबु खपे, मिसाल तौरु असांखे हिते जवाबु थो खपे या असांखे हिते साइड में थो खपे। मिसाल तौरु हिननि जो असांखे जवाबु अचे हिते, हिन सॼे सेल जो जेको जवाबु थो अचे हिते अचे। हिते अचण लाइ छा कंदासीं, इज़ इक्वल टू प्रेस कंदासीं, ठीकु आहे। पोइ फार्मूलो आहे सम्झो, शार्ट में लिखंदासीं, आहे बि शार्ट में SUM, ठीकु आहे। पोइ असां छा कंदासीं, ब्रैकेट प्रेस कंदासीं। ब्रैकेट प्रेस करण खां पोइ असां वेंदासीं सेलनि ॾे। छा कंदासीं, सेल खे हिनखे हितां सिलेक्ट कंदासीं, ठीकु आहे। सिलेक्ट करण लाइ हिन प्रेस करे मथां प्रेस कंदासीं 34 खां शिफ्ट दबाए करे हेठि असां खणंदा ईंदासीं एरो सां। मिसाल तौरु हेतिरा करणा, अञा वधीक करणा आहिनि, जेतिरा करणा आहिनि तव्हां हिननि खे सिलेक्ट करे ईंदो। सिलेक्ट करण खां पोइ हाणे छा कंदव, फाइनली इंटर कंदव, तव्हांखे हिते डायरेक्टली जवाबु अची वेंदो। मिसाल तौरु टोटल तव्हांखे हिते अची वेंदो, तव्हां वॾे अखर में लिखी सघो था, ठीकु आहे। हिननि खे तव्हां फ़ॉन्ट साइज़ वधाए सघो था। फ़ॉन्ट साइज़ मथां अची करे 11 आहे, हिन खे तव्हां करे छॾियो 20, ठीकु आहे। हे तव्हांजो हिते जवाबु अची वियो। हाणे तव्हां हेठि बि असां फार्मूलो लॻो ई पियो आहे, हिते असां अमाउंट लिखंदासीं, उहो असांजे हेॾे शो थी वेंदो। माना सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु छा कंदव, इज़ इक्वल टू दॿाए सम लिखी करे पोइ छा कंदव, ब्रैकेट स्टार्ट करे पोइ जेका तव्हांखे शीट आहे सेलनि वारी जेका बि आहिनि कॉलम, उहे तव्हां सिलेक्ट कंदव, पोइ इंटर कंदव। इंटर करण खां पोइ तव्हांजो जवाबु अची वेंदो। जंहिं बि जॻह ते कयो, हिते था करणु चाहियो हिते कयो, हिते था करणु चाहियो इहो ई फार्मूलो तव्हां हिते था अप्लाई करणु चाहियो तव्हां हिते बि करे सघो था, हिते जेकॾहिं करणु था चाहियो, ठीकु आहे। छा कंदव, अगेन हम आपको समझा रहे हैं कि इज़ इक्वल टू प्रेस करेंगे, ठीक है। उसके बाद लिखेंगे SUM। सम लिखने के बाद क्या करेंगे, ब्रैकेट स्टार्ट करेंगे, ब्रैकेट स्टार्ट। उसके बाद क्या करेंगे, आप लोग ऊपर सेलों में जाएं, इसको प्रेस करके शिफ्ट को प्रेस करेंगे, प्रेस करके फिर जो नीचे वाला डाउन वाला बटन होता है उसको आप नीचे लेके आएँ, नीचे लेके आएँ, उसको लेकर आके यहाँ तक जितना अमाउंट आपको हो, ठीक है, उस तक आके इंटर करेंगे, आपको टोटल मिल जाएगा, ठीक है। यहाँ पे आपका टोटल इसलिए कैंसिल हो गया कि बीच में इनका टोटल आ गया, फार्मूला हमारा यहाँ पे रॉन्ग हो गया, ठीक है। यहाँ पर हमारा टोटल वही आ गया। यहाँ पे आप लिख सकते हैं अगले कॉलम में कि ये टोटल है हमारा टोटल, और इसको आप बड़ा भी कर सकते हैं। अहिड़े तरीक़े सां तव्हां हिनखे वॾो बि करे सघो था, फ़ॉन्ट साइज़ में अची करे 20 करे छॾियोसि, या कलर बि ॾियणु चाहियोसि ॾेई सघोसि था। बैकग्राउंड में कोई बि तव्हां कलर ॾियणु चाहियो हिनखे बैकग्राउंड में ॾेई सघोसि था। तव्हांजो हे आंसर अची वियो। हितां अॻियां तव्हां डिनोमिनेशन में कुझु बि लिखी सघो था, सौदा वग़ैरह। हीअ तव्हांखे हिकु दफ़ो ठाहिणी पवंदी, उन खां पोइ सिर्फ़ु अमाउंट लिखंदव, टोटल पाण थो खणी ईंदो। हाणे जेकॾहिं असां हिते अमाउंट चेंज कयूं था त ऑटोमेटिक चेंज थी वेंदो। हिते जेकॾहिं असां 88 कयूं, ऑटोमेटिक चेंज थी वियो। हिते 645 जी जॻह ते 98 कयूं, चेंज थी वेंदो। अहिड़ी तरह कोई बि तव्हां करे सघो था। फार्मूलो हिकु दफ़ो लॻंदो आहे, उन खां पोइ तव्हां शीट ठाहे छॾींदो। तव्हां सेपरेट शीटूं ठाहे सघो था, एडिशन जूं, सब्ट्रैक्शन जूं, मल्टीप्लिकेशन जूं, जीअं तव्हां आसानी सां कमु पंहिंजा करे सघो था।